भारतीय शहर अहमदाबाद में मुसाफिर जहाज किरी तबाह। परदेश शहरनि समेत 150 मुसाफिर फोत। अहमदाबाद खां लंडन वेंदड़ मुसाफिर जहाज आबादी मथां किरी तबाह थी वियो। हवाई अॾे ते उॾामो मोतिल। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी तरफ़ां घरू वज़ीर खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब। भारतीय मीडिया जो चवणु आहे त अहमदाबाद खां लंडन वेंदड़ मुसाफिर जहाज किरी तबाह थी वियो आहे। 242 मुसाफ़िरनि मां 150 ॼणा फोत थियण जी तस्दीक थी आहे। वाक़े वारे हंध ते केतिरनि ई इमारतुनि खे बाहि लॻण सबबि वधीक जानी नुक़सान जो ख़दशो आहे। सिंध जी नए माली साल जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। तयारियूं मुकमल। वॾो वज़ीर मुराद अली शाह 30 खरब 56 अरब रुपयनि जी बजट पेश कंदो। मजमूई तरक़ियाती बजट लाइ 1100 अरब रुपया रखण जी तजवीज़। परॾेही फंडनि जे मनसूबनि लाइ 400 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। टैक्स ओगाई जो हदफ़ 800 अरब रुपयनि खां वधीक रखण जो इम्कान। ट्रांसपोर्ट खाते लाइ 75 अरब रुपया रखण जी तजवीज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे हिक ॾींहं जे दौरे ते गॾियल अरब इमारात आमद। अबूज़बी हवाई अॾे ते इमारात जे क़ौमी सलामती बाबति सलाहकार शेख तनून तरफ़ां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि जी आजा वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुलाक़ात कंदो। नायब वज़ीर आज़म इसाक डार ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर भी वफ़द में शामिल। पाकिस्तानी पार्लियामानी वफ़द जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ॾों पाणी बंदि थियो त जंग थींदी। जेकॾहिं भारत पाकिस्तान ॾों पाणी बंदि कयो त साणस बि ईअं ई थींदो। अमरीका में भारतीय हामियुनि बि एतिराफ़ कयो आहे त पहलगाम वाक़े बाबति के सबूत पेश न कया विया आहिनि। अमरीका में दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तानी क़दमनि जो एतिराफ़ कयो वेंदो आहे। पाकिस्तान जो मौक़िफ़ सच ते ॿधल ऐं तमामु घणो मज़बूत आहे। अमरीका वटि ज़मीनी हक़ीक़तूं मौजूदु आहिनि त पाकिस्तान दहशतगर्दनि खे कीअं मुंहुं ॾींदो आहे। बीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पार्लियामानी वफ़द जी ब्रसेल्स आमद। मली डिस्ट्रिक्ट जेल मां भॼी वियल वधीक हिक कैदी खे वारसनि इंतज़ामिया हवाले करे छॾियो। भॼी वियल 225 कैदियुनि मां 157 हिकु दफ़ो ॿीहर गिरफ़्तार थी चुका। 68 कैदी अञा ताईं गुम। शिकारपुर में सुंदराणी ब्रोही तकरार तां हथियारबंदनि जी कार ते फायरिंग। 4 ॼणा क़तल। हथियारबंदनि नूर मोहम्मद निज़ाम आदम सुंदराणी ऐं कार ड्राइवर रसूल बख्श मारफाणी खे क़तल करे छॾियो। मक़तूलनि जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नजार वाक़े जो नोटिस वरितो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त अमन अमान जी सूरतहाल ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। पीर ॻोठ में औरत ऐं 2 पुटनि समेत 4 ॼणनि जे फोत थियण जो वाक़ियो नओं रुख अख़्तियार करे वियो। कुआ मार दवा उछलण खां पोइ ज़हरीली गैस भरिजण सबबि फोत थियण जो इंकिशाफ। फोतनि जे वारसनि जो चवणु आहे त पाड़ेसरनि हद खां वधीक कुआ मारे गोरियूं फिटो कयूं हुयूं। घर में ज़हरीली गैस भरिजण सबबि मौत थिया आहिनि। पाड़ेसरनि कुआ मार टिकियूं फिटो करण जो एतिराफ़ कयो आहे। वाक़े जी जांच करे गफ़लत कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं बांग्लादेश वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ वाइट बॉल सीरीज़ लाइ स्क्वाड बाबति सलाह मशवरा मुकमल। अॻूणे कप्तान मोहम्मद रिज़वान बाबर आज़म ऐं फास्ट बॉलर शाहीन आफ़रीदी खे ड्रॉप करण जो फ़ैसिलो। T20 स्क्वाड में घणे क़दुरु तब्दीली न थींदी। स्पिनर सुफ़ियान मुक़ीम खे शामिल कयो वेंदो।